नाज़रीन ही तव्हांखे जेको ॾिसे रहिया आहियूं इहो आहे थर डैम। ही तक़रीबन नबी सर खां 4 खां 5 किलोमीटर परे आहे। तमामु ख़ूबसूरत नज़ारो ॾिसी सघो था तव्हां इंजॉय करे सघो था, पिकनिक पार्टी मनाए सघो था हिते। VIP ज़बरदस्त। ही सिम नाले मां खारो पाणी खणे हिनखे फिल्टर करे ही थरकोल ते पाणी इस्तेमालु करण लाइ ठाहियो वियो आहे। तमामु बहितरीनु वॾी मज़े जी जॻह आहे, तव्हां इंजॉय करे सघो था। बिल्कुलु VIP जॻह आहे। तमामु VIP मंज़र पेश। ही को ॿाहिरि मुल्क जी वीडियो न आहे, ही पंहिंजे नबी सर जी वीडियो आहे। तव्हां बि बिल्कुलु इंजॉय करे सघो था। ही तव्हांजे नबी सर खां सिर्फ़ु 4-5 किलोमीटर परे जे फ़ासिले ते थर नबी सर ते ही RO प्लांट लॻल आहे। ही थरकोल लाइ हिते मिठो पाणी थींदो। ही जेका सीलोर खां मटे थी जेका सिम, इन मां खारो पाणी खणी हिते RO प्लांट जे ज़रिए हिनखे मिठो पाणी करे ही थरकोल में पाणी इस्तेमालु थींदो। तमामु बहितरीनु जॻह आहे माशाल्लाह, तमामु ज़बरदस्त जॻह आहे। ही तव्हांखे मूं वीडियो ठाहे तव्हांखे पसंदि वीडियो अचे त तव्हां दोस्तनि सां शेयर ज़रूरी कजा ऐं मुंहिंजे YouTube चैनल डेली सिंध खे सब्सक्राइब कंदा।